नाज़िन ठिकराठे जे ख़ानगी स्कूल में भी पिण सकाफ़ती तकरीब कोठाई वई जिते ॿारनि पारां टेबलोस पेश करे सिंधी गीतनि ते रक़्स कयो वियो। तफ़सील लाइ ॾिसूं था मजीद महर जी हीअ रिपोर्ट। सिंध जे सकाफ़ती सॾ ते सिंध जे आशिक़नि पारां कराची खां कश्मीर ऐं केटी बंदर खां कारूंजर ताईं सिंध जे सकाफ़ती ऐं क़दीमी वेस टोपी अजरक जी हुकार सां मुकाए छॾियो आहे। ठिकराठो में भी सकाफ़ती सॾ ते सिंधू जे काज जे सिलसिले में निजी स्कूल ऑक्सफोर्ड मॉडल स्कूल ऐं गुलशन मॉडल स्कूल में पुरवकार तकरीबूं कोठायूं वयूं, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि, शागिर्दाणियुनि, वालदेन ऐं शहरियुनि सकाफ़ती वेस पारे वॾे अंग में शिरकत कई। स्कूली ॿारनि सिंध टीवी जे स्लोगन तालीम पिरायो सिंध संवारियो उनवान हेठि तकरीरूं कयूं, मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया, मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला पिणु कया, जंहिंमें शागिर्दाणियुनि भी पाण मल्हायो। तकरीब में आयल महिमाननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कुछ हिन रीति कयो त मावनि में अवेयरनेस आई आहे, तमामु नहायत शुक्रगुज़ार आहियां मां सिंध टीवी न्यूज़ वारनि जो ऐं स्कूल जी जेका मैनेजमेंट आहे ॿारनि जो तमामु टैलेंट ॾिसी असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं अला करे भली ॻाल्हि अहिड़ा प्रोग्राम इवेंट थींदा रहनि। ही प्रोग्राम थियो आहे सिंध टीवी वारनि जी महिरबानी जन प्रोग्राम में अची शिरकत कई आहे। जो हीअ असांजो कल्चर डे आहे जेको असां जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। सिंध टीवी तरफ़ां जेको प्रोग्राम मुनक़िद कयो आहे ॿारनि जो नंढनि जो जोश ऐं जज़्बो थी ॾाढो असांखे ख़ुशी थी आहे। सिंध टीवी वारा असां वटि आया ऐं असीं उन्हनि जो नहायत शुक्रगुज़ार आहियूं। हीउ प्रोग्राम हमेशह जीअं असां हिन साल जीअं मल्हायो आहे ईअं बि असां अॻिते मल्हाईंदा रहंदासीं। हीउ जेको सकाफ़ती कल्चर डे ॾियारो असां मल्हाईंदा इहो असां ईद जीअं ख़ुशी जीअं मल्हाईंदा आहियूं, इंशाल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। स्कूली ॿारनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स कयो ऐं हो जमालो चई तकरीर खे 4 चंड लॻाए छॾिया। बासित महर ऐं मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़ ठिकराठो।